अदाकारा सनम सईद सम्झे थी त पाकिस्तान में औरतुनि जे ख़ुदमुख्तियार हुजण जे करे बि तलाक़ूं थी रहियूं आहिनि। सनम सईद जे शादियुनि ऐं तलाक़ बाबति हिक वीडियो सां वापेदारनि इख़्तिलाफ़ कयो आहे। सनम सईद वायरल वीडियो में जिन्सी तशद्दुद, औरतुनि जे हिरासां थियण ऐं मर्दनि जे मसइलनि ते बि ॻाल्हायो। हिन शादियुनि जे नाकाम थियण, मर्दनि जूं ज़िम्मेवारियूं वधण समेत औरतुनि जे ख़ुदमुख्तियारीअ जे करे पेश ईंदड़ मसइलनि जो बि ज़िक्र कयो ऐं चयो त हाणे माण्हुनि जी सोच तब्दील थी वई आहे। हाणे घणो करे औरतूं कमु कंदियूं आहिनि, खेनि का मजबूरी नाहे हूंदी। माज़ीअ में जॾहिं तलाक जी ॻाल्हि थींदी हुई त औरतूं सोचींदियूं हुयूं त हाणे छा थींदो, हाणे हू केॾांहुं वेंदियूं, पर अॼु ईअं नाहे। हिन चयो त हाणे घणो करे औरतूं कमु कंदियूं आहिनि, ख़ुदमुख्तार आहिनि, खेनि तलाक थियण या न थियण सां को फ़र्क़ु नथो पए। हाणे जीअं त औरतूं मजबूर नाहिनि हूंदियूं, हू मुआशी तौर ते आज़ाद ऐं ख़ुदमुख्तियार हूंदियूं आहिनि, त हू का बि शइ बर्दाश्त करण लाइ तयार नाहिनि हूंदियूं। बदकिस्मतीअ सां औरतुनि जी ख़ुदमुख्तियारी बि तलाक वधण जो हिकु सबबु आहे। इन लाइ अॼुकल्ह इहो चयो वेंदो आहे त औरतुनि में बर्दाश्त ख़तम थी वई आहे। अक्सर माण्हू संदसि ॻाल्हि सां इतफ़ाक़ कयो, पर कुझु मथसि तनक़ीद कई आहे ऐं संदसि ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ कयो आहे। ज़िक्र जोगी ॻाल्हि इहा आहे त सनम सईद जी पंहिंजी पहिरीं शादी बि तलाक ते ख़तम थी हुई ऐं उहा शादी हिन पसंदि सां कई हुई जेका थोरो वक़्तु हलण खां पोइ ख़तम थी वई हुई। 2023 में हिन मोहब मिर्ज़ा सां ॿी शादी कई हुई। मोहब मिर्ज़ा जी बि इहा ॿी शादी हुई। उन खां अॻु मोहब मिर्ज़ा आमना शेख सां 2005 में शादी कई हुई, जेका 2019 में तलाक ते ख़तम थी हुई।